नाज़रीन, लाड़काणे जे नुसरत लूप मोरिया बंद वटि पाणी जो दबाव बरक़रार आहे। आपाशी अमले पारां सुस्त रफ़्तारी कम करण सबबि ॻोठाणा परेशान आहिनि। इन हवाले सां पेश आहे लाड़काणे मां मुनव्वर रिद जी रिपोर्ट। लाड़काणे जे नुसरत आगाणी बंद वटि जेको पाणी आहे 2,16,000 क्यूसिक जेको ॿुधायो थो वञे, जेके आपाशी अमलदार आहिनि उन्हनि जे पारां ॿुधायो थो वञे त एतिरो पाणी जो वहिकिरो जेको हिन वक़्तु हिन दरिया में मौजूदु आहे। जेके ॻोठाणा आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जे ॻोठनि खे केतिरो ख़तरो आहे, केतिरा इंतज़ाम कया विया आहिनि, पाणी जेको अचे पियो ऐं जेको अञा ॿुधायो थो वञे त वॾो रेलो जेको आहे हिन दरिया मां हितां क्रॉस कंदो, उन जे लाइ केतिरा इंतज़ाम कया विया आहिनि, पथर जेको आहे लॻाइण जो केतिरो कमु कयो वियो आहे, बंद मज़बूत आहिनि या न। अचो इन हवाले सां उन्हनि खां पुछूं त उन्हनि जो छा चवणु आहे। 2010 खां हे घणो आहे पाणी सिम सैलाब थी वियो आहे अंदरि, सो जेको आहे सो पोइ बि अञा मालकी न आहे असांजे हिन वक़्त ताईं। राति ॾींहुं असां हिते क़ुर पाक खई वेठा आहियूं। का बि इन जेका तव्हां पॉल्यूशन ॾिसो था, इहा हिननि जी पॉल्यूशन आहे। असांखे चवां बसि हाणे इहो असांखे चवां हिननि खे ख़बर पई आहे, हिननि जे सहारे ते बसि ॾिसो था पाण त असांखे चवां ख़ाली वेठे पथरनि खे रुगो धिकनि था वेठा, बसि हिननि जो इहो ई कमु आहे। हे असां हिते त जेके आहिनि ॻोठ सभिनी खे ख़तरो आहे, जेके बि आहिनि उहो लाड़काणे ज़िले ताईं ख़तरो आहे। हे हिते रुगो असांखे न आहे। निंड न आराम आहे, न सुकून आहे। असांखे राति जो एॾा ददका थो करे। हे जेको इहो हे पथर कुल कढियो आहे, हे सुबुह जो अचनि थियूं 4-5 गाॾियूं थियूं अचनि, जेको सॼो ॾींहुं उहो प्यारियूं बीठा आहिनि। को ऑफिसर थो अचे त उनखे ॾखाइण जे लाइ हे असां कमु हलायूं था, पर कमु कुझु बि कोन्हे को। सभिनी खे असांजी अपील इहा आहे, या त असांजी मालिकी कनि, हिन बंद जी मालिकी कनि। आगाणी बंद जी तमामु ज़ोर आहे। पाणीअ जो 8-10 लख था ॿुधाइनि, अञा पाणी 8-10 लख आयो त हिन जे मथो हलियो वेंदो। हे पथर छा कंदसि? ढोपर बीठा आहिनि, सुबुह खां वठी अचनि था, इहे 2 लाइन था, वरी हिन महिल ॾिसण था अचनि त सरकार त पोइ वरी लाइन था। इहे हुतां बंदि उन बि भॼे पोइ राति जो टपड़ कढी ॿाहिरि अची वेठा आहियूं बंद ते। हे ट्रकियूं अचनि थियूं, ॿ चार ॿाहिरि कढी वेठा आहियूं। अचे हिते दरिया बंदि पियो भॼे त बि इहे ढोपर अचनि कोन था। इहे मशीनियूं बीठियूं ॾिसियूं, ऑफिसर आया उथारे पोइ भॻा, इहे हिते साॻियो ई बीठा आहिनि। छा बंदि मज़बूत थिए, जक लॻनि असांजा फसल ॿुॾी आहिनि। असांखे राति जो निंड नथी अचे, सॼा ॿाहिरि कढी वेहूं था। रोज़ दरिया भिकान थोरी 3-3 कलाक गाॾियूं पिया छॾियो त असां ग़रीब काॾे वञूं। पोइ चऊं त असां टपड़ खणी वञूं त हाणे इहो था चऊं त पंहिंजे बंद खे पथर हणनि, जक हणनि, 2-3 मज़बूत कनि त असां घणो अचे न भाई। इन त असांजा बचा लुड़ी वञनि त पोइ असां काॾे वञूं। हेॾो ॻोठ आहे, वायद बस ॻोठ घटि में घटि 300-400 ॻोठ हूं साईं। वनरेबल पॉइंट्स आहिनि उते, हे बि वन ऑफ द वनरेबल पॉइंट आहे। हिते आयल आहियूं ऐं तव्हां पाण ॾिसो था त कमु तेज़ी सां हले थो। इरिगेशन डिपार्टमेंट वारा, कमिश्नर साहब, असांजी हिते जेका लोकल टीम आहे, असांजा पार्टी जा स्टेक होल्डर्स सभु हिते मौजूदु आहिनि ऐं उन्हनि जी बि कोशिशि इहा ई आहे त जिथे जिथे सम्झनि था कम जी ज़रूरत आहे उते कमु थिए पियो इरिगेशन जे तरफ़ां। हिते फर्स्ट लाइन ऑफ डिफेंस ठाही थी वञे त जीअं उन जेको पहिरियों बंदि आहे उन खां अॻु में हिकिड़ो बंदि ठाहिनि था, जेको मां सम्झां थो जंहिंजे करे पाण खे घणो फ़ाइदो थींदो। ऐं इनशाला घबराइण जी ॻाल्हि कोन्हे। ऐं कमु जिथे किथे बंदनि ते तव्हां ॾिठो आहे, माज़ी में बि थियो आहे, पूरे सिंध में थियो आहे। ऐं असांखे उमेदु इहा ई आहे त जेको बि पाणी आयो उहो ख़ैरियत सां गुज़री वेंदो। हिननि मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते बंद खे मज़बूत कयो वञे त जीअं हिननि जा ॻोठ नुक़सान खां बची सघनि। कैमरामैन मुश्ताक अहमद खोड़ो सां गॾु मुनव्वर रिंद, धरती न्यूज़, लाड़काणो।